अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। स्विच ऑन ऑफ करण सां रियासत नाहे ठहंदी। मेंह या मोटरसाइकिल जे चोरीअ सां मुल्क तबाह नाहे थींदो। मुल्क तबाह वज़ीर आज़म ऐं वज़ीरनि जे चोरीअ सां थींदो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो उलमाए मशाइक़ कॉन्फ्रेंस खे ख़िताब। इमरान ख़ान चयो आहे त हिते माण्हुनि ते हज़ारे अरबनि जा केस हली रहिया आहिनि, पर चवनि था त इनारो ॾियो। पीपल्स पार्टी सेनेट इलेक्शन बाबति सदारती ऑर्डिनेंस खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान करे छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त हुकूमत सेनेट इलेक्शन खे तकरारी बणाइणु चाहे थो। हुकूमत खे ख़बर आहे त संदन चूंडियल नुमाइंदा साणस नाराज़ आहिनि। हुक्मराननि खे ॿुधाइणु चाहियां थो त संदन मेंबर ओपन बैलेट ते उन्हनि जे ख़िलाफ़ वोट ॾींदा। ऑर्डिनेंस सां आइन तब्दील नथो थी सघे। फ़ौज खे सियासत खां परे रहणु घुर्जे। फ़ौज जो सियासत सां को बि वास्तो न आहे। हरू भरू सियासत में न ॻीलियो वञे। पाक फ़ौज सियासी अॻवाननि सां बैकडोर राब्तनि वारी ख़बरुनि खे रद्द करे छॾियो। DGI SPR चयो आहे त पाक फ़ौज जो कंहिं बि सियासी अॻवान सां के बि बैकडोर ॻाल्हियूं न पयूं हलनि। PDM बाबति कुझु अफ़वाह पखेड़िया पिया वञनि। बिना जांच इल्ज़ाम लॻाइणु सुठी ॻाल्हि न आहे। फ़ौज मथां इल्ज़ाम हणंदड़ सबूत पेश कनि। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशीअ चयो आहे त पाक फ़ौज आईनी किरदारु अदा करे रही आहे। अपोज़िशन उन खे तकरारी बणाइणु चाहे थी। अपोज़िशन वटि सबूत आहिनि त साम्हूं आणे। ख़्यालनि ते ॿधल ख़बरुनि सां पाकिस्तान ऐं इदारनि खे नुक़सानु थी थो सघे। PDM जे हैदराबाद में सुभाणे थियल जलसे जूं तयारियूं मुकमल। PDM अॻवान सुभाणे हैदराबाद पहुचंदा। जलसे खां अहम गॾिजाणी बि थींदी। शीरीन रहमान चयो आहे त हुकूमत जूं तहरीक सबबि वायूं पताल थी वियूं आहिनि। हुक्मराननि खे सम्झ में न अची रहियो आहे त कंहिंखे छा करणु घुर्जे। घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त PDM वारा मीडिया खे ॾी रहिया आहिनि। मरियम नवाज़ ऐं मौलाना जी हिकु लाइन ते PPA जी ॿी लाइन आहे। PDM वारा मार्च बदिरां 26 फरवरीअ ते अचनि। फवाद चौधरीअ चयो आहे त इदारनि जो पंहिंजो कमु हूंदो आहे। फज़ुल रहमान ऐं मरियम नवाज़ फ़ौज खे तकरारी बणाइण जी कोशिशि कंदा आहिनि। सेनेट चूंडूं ओपन बैलेट ज़रिए कराइण बाबति सदारती ऑर्डिनेंस ख़िलाफ़ JUI जी दरख़्वास्त सुप्रीम कोर्ट ॿुधणीअ लाइ मंज़ूर करे वरिती। अटॉर्नी जनरल खे नोटिस जारी। PDM सरबराह मौलाना फज़ुल रहमान जे अॻूणे सदर आसिफ ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारीअ सां अलॻि अलॻि मुलाक़ात। PDM जे मुस्तक़बिल हुकूमत ख़िलाफ़ तहरीक ऐं सेनेट इलेक्शन ते ॻाल्हि ॿोल। टिनी अॻवाननि पारां हुकूमत ख़िलाफ़ तहरीक खे बि जारी रखण ते बि इतफ़ाक़ कयो वियो। सिंध असेंबलीअ में अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख चयो आहे त फार्म हाउस खे गैर क़ानूनी चढ़ायूं करे करोड़े रुपयनि जो नुक़सानु कयो वियो। DSP इंक्रोचमेंट मुमताज़ मंगसीअ जो क्रिमिनल रिकॉर्ड मौजूदु आहे। फार्म हाउस ते चढ़ाई करे अदालती हुकूमत जी भञकड़ी कई वई। अदालत चीफ सेक्रेटरी समेत लाॻापियल अमलदारनि खे नोटिस जारी करे चुकी आहे। हाणे कंहिं बि सूरत में ख़ामोश न वेहंदुसि। सिंध हाई कोर्ट पारां आपाशी खाते जे ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़तमु कराइण लाइ मरहलेवार कार्रवाई जारी रखण जो हुकुम। अदालत पारां ऑपरेशन बाबति तस्वीरुनि सां गॾु रिपोर्ट बि पेश करण जी हिदायत। आपाशी खाते जे सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल चीफ सेक्रेटरी आपाशी खाते जे सेक्रेटरी पारां तोहीन अदालत जी कार्रवाई बाबति जवाब ते बेइतमादी। अदालत पारां मुख़्तलिफ़ शहरनि पारां दाख़िल कयल नज़रसानीअ वारियूं दरख़्वास्तूं बि रद्द कयूं वयूं। टंडवाला AR में आपाशी खाते जे मिल्कियतुनि तां गैर क़ानूनी अॾावतुनि ख़िलाफ़ ऑपरेशन। ग़रीब शाख जे कपरनि तां घरनि ऐं दुकाननि ड्राइण दौरान आपाशी अमले पुलिस ऐं मुतासिरनि विच में चकरियूं। मुतासिरनि जो चंबड़ रोड ते धरणो ट्रैफ़िक मुअतल थी वई। मुतासिरनि जो चवणु आहे त इंतिज़ामिया बेपहुच ऐं ग़रीब माण्हुनि जा आज़ाद राहे रही आहे। PTI अॻवान हलीम आदिल शेख जो फार्म हाउस ड्राइण ख़िलाफ़ PTI ज़िले नवाबशाह पारां असदुल्ला मला, हाजी अरशद संदली ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में नवाबशाह प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त सिंध हुकूमत पारां हलीम आदिल शेख जे फार्म हाउस खे कब्ज़े जी आड़ में ड्रायो वियो। हुननि मुतालबो कयो त फार्म हाउस ड्राइण वारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। नुसरत डिवीज़न जे पुछड़ीअ जे आबादगारनि पारां पाणीअ जी खोट ख़िलाफ़ नासिर अहमद पठान, इस्माइल चन्नो, नसरुल्ला चांडियो ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में प्ले कार्ड खणी नवाबशाह प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। जंहिं ते हुननि चयो त इरिगेशन वारा पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे पाणी ॾेई रहिया आहिनि। असांजो कणक जो फ़सुलु सुकी रहियो आहे। हुननि मुतालबो कयो त पुछड़ीअ जे आबादगारनि खे हिसे जो पाणी ॾेई असां मां बेचैनी ख़तमु कराई वञे।
जमियत उलमा इस्लाम यूनिट 68 मोरीअ जे शोरा जे इजलास ज़ेर सदारत मुफ्ती मोहम्मद नवाज़ बिरोईअ जे थी गुज़रियो। गॾिजाणीअ में मेंबरनि वॾे अंग में शिरकत कई, जंहिं मौक़े ते JUI अॻुवाण मौलाना रज़ा मोहम्मद बेंगल, मौलाना मुफ्ती मोहम्मद नवाज़ बिरोई, कारी अब्दुल मालिक बिरोई ऐं ॿियनि तक़रीर कंदे चयो त 9 फरवरीअ ते रखियल हैदराबाद में PDM वारे जलसे में 68 मोरीअ मां हिकु वॾे काफ़िले जी सूरत में शिरकत कबी। क़ाइदे मिलत मौलाना फज़ुल रहमान जो भरपूर इस्तक़बाल कयो वेंदो। गॾिजाणीअ में परचम कुशाई 26 मार्च ते रखियल इस्लामाबाद में मार्च जूं तयारियूं करण जो बि फ़ैसिलो पिणु कयो वियो। नवाब शाह PDM पारां ऐलानियल हैदराबाद जे जलसे में शिरकत जे हवाले सां पीपुल्स लाइरस फोरम शहीद बेनज़ीराबाद जो इजलास गुलाम शबीर ज़रदारी डिवीज़नल सदर पीपुल्स लाइरस डिवीज़न शहीद बेनज़ीराबाद जी सदारत में डिस्ट्रिक्ट वार लाइब्रेरीअ में थी गुज़रियो। जंहिं मौक़े ते गुलाम शबीर ज़रदारी, अली बख्श लाखो ऐं ॿियनि चयो त पाकिस्तान पीपुल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ पारां 9 फरवरी हैदराबाद में जेको PDM जो जलसो थी रहियो आहे उन में पीपुल्स लाइरस फोरम बेनज़ीराबाद जा कारकुन वॾे अंग में शिरकत कंदा। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।